मदनी कायदो सबक नंबर 14 नून साकिन ऐं तनवीन इदगाम ऐं इक़लाब। नून साकिन ऐं तनवीन जा 4 क़ाइदा आहिनि। इज़हार, इख़्फ़ा, इदगाम, इक़लाब। इज़हार ऐं इख़्फ़ा असां 12 सबक नंबर 12 में पढ़ी चुका आहियूं। इंशा अल्लाह अज़्ज़ व जल अॼु असां सबक नंबर 14 में नून साकिन ऐं तनवीन जा बक़ाइदा इदगाम ऐं इक़लाब सिखंदासीं। इदगाम छा आहे? नून साकिन या तनवीन खां पोइ नून साकिन या तनवीन खां पोइ हुरूफ़ यरमलून मां को बि हरफ अचे त इदगाम थींदो। रा ऐं लाम में बग़ैर गुने जे बग़ैर गुने जे बाक़ी हरफ़नि में बाक़ी हरफ घणा आहिनि? 4 आहिनि। बाक़ी हरफ़नि में गुनो थींदो। हुरूफ़ यरमलून घणा आहिनि? 6। घणा आहिनि? क़ाइदो को बि सिखण जे लाइ या इदगाम जो क़ाइदो सिखण जे लाइ हुरूफ़ यरमलून जी मालूमात हुजण घुर्जे त हुरूफ़ यरमलून घणा आहिनि, केतिरा आहिनि। यादि कयो, हुरूफ़ यरमलून 6 आहिनि। घणा? 6। कहिड़ा कहिड़ा? या, रा, मीम, लाम, वाव, नून। हुरूफ़ यरमलून आहिनि। हूअं न तव्हांखे यादि न बीहनि। यरमलून तव्हां पढ़ंदव, इन में जेके बि हुरूफ़ ईंदा उहे हुरूफ़ यरमलून जा हुरूफ़ आहिनि। नून साकिन ऐं तनवीन जो चौथो क़ाइदो आहे इक़लाब। नून साकिन या तनवीन खां पोइ हुरूफ़ हरफ बा अचे त इक़लाब थींदो। यानी नून साकिन ऐं तनवीन खे मीम सां तब्दील करे इख़्फ़ा कबो, यानी गुनो कयो वेंदो। नून साकिन या तनवीन खां बाद में हरफ बा अचे त इक़लाब जो क़ाइदो लॻंदो, यानी गुनो कबो। नून साकिन खे मीम सां तब्दील करे गुनो कयो वेंदो। अचो हिन सबक जी दोहराई करियूं। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मीम, नून, या ज़बर मै, या ज़बर या, मैया, क़ाफ वाव पेश क़ू, मन यक़ू, लाम पेश लू, मन यक़ूलु, मीम, नून, वाव ज़ेर मिन, वाव ज़बर व, मिन व, लाम या ज़ेर ली, मिन वली, या दो ज़ेर यिन, मिन वलिय्यिन, मीम, नून, मीम ज़ेर मिम, मीम सा ज़ेर मिस, मिम मिस, लाम ज़ेर ली, मिम मिसली, हा खड़ा ज़ेर ही, मिम मिसलिही, मीम, नून, नून ज़ेर मिन, नून ज़बर न, मिन,
صاد يا زير صي من نصي را دو زيت رين من नसीर रा में बगैर गुने जे पढ़बो मीम नून रा जेर मिर रा बा जबर रब मिर रब बा जेर बी मिर रब्बी काफ जबर का मिर रब्बिका मीम नून लाम जेर मिल लाम जबर ला मिल्ला दाल नून पेश दुन मिल्लादुन हा पेश हु मिल्लादुनहु नून साकिन खां बाद में बा ईंदी त इकलाब जो क़ाइदो लॻंदो हिते इकलाब जो क़ाइदो आहे मीम नून ज़ेर मिन बा आइन ज़बर बा मिम बा दाल ज़ेर दी मिम बादी صاد ميم पेश तुम मीम दो पेश मुन सुम्मुन बा काफ पेश बुक सुम्मुन बुक मीम दो पेश मुन सुम्मुन बुकमुन हमजा नून जबर अन जेसी ताईं बा न कढींदासीं तेसी ताईं गुनो न थींदो हमजा नून जबर अन बा हमजा ज़ेर बी बी हिते हमज़ा खे झटको ॾेई पढ़ंदासीं छो त हमज़ा साकिन जॾहिं हूंदो हमज़ा खे झटको ॾेई पढ़ियो वेंदो बी हा मीम पेश हुम बी हुम अल्हम्दुलिल्लाह अॼु असां नून साकिन ऐं तनवीन जा बक़ाइदा इदगाम ऐं इकलाब ऐं उनजी मश्क बि कईसीं हिन सबक जी दोहराई बि कईसीं बक़ाया तख़्ती बि इन अंदाज़ सां पढ़ी वेंदी सल्लू अलल हबीब